नाज़रीन, अवां सां बुलेटिन में अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन तरफ़ां सॼे मुल्क में डिप्टी कमिश्नर्स, एडिशनल डिप्टी कमिश्नर्स जी ट्रांसफ़र पोस्टिंग ते पाबंदी लागू करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां पधिराई में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में डीसीज़, एडीसीज़ खे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि। आम चूंडुनि बाबति डीआरओ, आरओ ऐं एआरओस जी मुक़ररी सबबि ट्रांसफ़र पोस्टिंग ते पाबंदी लॻाई वई आहे। इलेक्शन कमीशन सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट ऐं चइनी सूबनि जे चीफ सेक्रेटरीज़ के नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नाज़रीन, अवां सां बुलेटिन में हिकु ॿीहर आम ख़बर शेयर कंदा हलूं त इलेक्शन कमीशन तरफ़ां सॼे मुल्क में डिप्टी कमिश्नर्स, एडिशनल डिप्टी कमिश्नर्स जी ट्रांसफ़र पोस्टिंग ते पाबंदी लागू करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां पधिराई में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में डीसीज़ ऐं एडीसीज़ खे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि। आम चूंडुनि बाबति डीआरओ, आरओ ऐं एआरओस जी मुक़ररी सबबि ट्रांसफ़र पोस्टिंग ते पाबंदी लॻाई वई आहे। इलेक्शन कमीशन सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट ऐं चइनी सूबनि जे चीफ सेक्रेटरीज़ खे नोटिफिकेशन जारी करे छॾियो।